जी नाज़रीन, सिंधी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बर शामिल कंदासीं सोबोदरो खां ज़फ़र अली मलाह जी। सोबोदरो शहर जे लतीफ़ कॉलोनी में इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि गंदगी जा ढेर लॻी विया। नालियुनि ऐं गटरनि जो पाणी घरनि में दाख़िल थियणु लॻो। रिपोर्ट मूजिबि सोबोदरो शहर जे वार्ड नंबर 4 लतीफ़ कॉलोनी में चूंडियल नुमाइंदनि ऐं टाउन इंतज़ामिया जी बेध्यानी सबबि गंदगी जा ढेर लॻी विया। नालियुनि ऐं गटरनि जो गंदो पाणी घरनि में दाख़िल थियणु लॻो। केतिरनि ई मिसकीन माण्हुनि जे घरनि जूं भितियूं किरणु लॻियूं। लतीफ़ कॉलोनी वार्ड नंबर 4 में पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि काउंसलरनि टके जो बि कमु न करायो। रहवासियुनि पीपल्स पार्टी जे MNA सईद जावेद अली शाह जीलानी, MPA सैयद अहमद रज़ा शाह जीलानी ऐं पीपल्स पार्टी जे तालका सदर एजाज़ खोड़ो ऐं ॿियनि खां मुतालबो कंदे घुर कई त नोटिस वठी लतीफ़ कॉलोनी में सफ़ाई सुथराई समेत नालियुनि जी खाटी कराए रहवासियुनि खे रिलीफ फ़राहम कयो वञे।